एमएनए सैयद अयाशा शिराज़ी चूहड़ जमाली में ॾिनल पेवर ब्लॉक स्कीमनि जो दौरो कयो, जंहिंमें हसन मल्हा ॻोठ में ॾिनल पेवर ब्लॉक स्कीम मुकम्मल, सिसिया मोहल्ला में मोहम्मद यूसुफ पटेल पेवर ब्लॉक मुकम्मल, सैयद मोहल्ला में मीरल शाह पेवर ब्लॉक मुकम्मल, ब्रोही मोहल्ला में दोस्त अली ब्रोही पेवर ब्लॉक मुकम्मल, महमूद कहीर न्यू मोहल्ला पेवर ब्लॉक मुकम्मल, सोलंकी मोहल्ला पटेल मोहम्मद इस्माइल सोलंकी, बुढ़ो सोलंकी, हाजी अहमद लाखाटियो जी गली पेवर ब्लॉक जो कम हलंदड़ आहे, जिन जो दौरो कयो। इन्हनि तरक्याती कमनि जी निगरानी सैयद ज़ुल्फ़िकार शाह जे हवाले आहे। चांहि पार्टी जी दावत महमूद केहर, जंहिंमें लुंगिन ऐं अजरकुनि जो बंदोबस्त कयो वियो। आख़िर में अब्दुल हकीम जमाली जे होटल ते चांहि जो बंदोबस्त, लुंगिन ऐं अजरकुनि जा तोहफ़ा पेश कया विया, जंहिंमें शरीक मलिक हुसैन जमाली, फ़कीर अली ग़ुलाम समू, साहिल मेमण ऐं कामरान मेमण हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।